आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जने रमजान जी परी रात दियो आसमान जा दरवाजा अल्लाह खोले छॾींदो जन्नत जा दरवाजा खुली वेंदा जहन्नम जा दरवाजा बंद थी वेंदा शैतानन खे गॾु विझी करे मलाइक समुंड जे बेट में वञी करे ॿधींदा जन्नत में हिकिड़ी सुहिणी हवा लॻंदी आहे उन हवा जो टकराव जन्नत जे वणनि जे पननि सां लॻंदो आहे अजीब सुहिणो आवाज़ निकिरंदो आहे जन्नत जूं हूरां चवंदियूं मलाइको साॼी रात आहे चवंदा जो रमज़ान मुबारक जी पहिरीं रात आहे रमज़ान ऐं क़ुरान जी पाण में वॾी मुनासिबत आहे अल क़ुरान फिल रमज़ान वल रमज़ान फिल क़ुरान फरमाइंदा रमज़ान जो नुज़ूल क़ुरान जो नुज़ूल रमज़ान में ऐं रमज़ान जे रोज़नि जो ज़िक्र क़ुरान में वॾी मुनासिबत आहे कलमे वारो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान शरीफ जे अचण खां अॻु में आया मिंबर ते चढ़िया पाण फरमायूं उहज़ुरुल मिंबर वेझो थियो मिंबर जे साहबा सगोरा सुरी आया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया पारे डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन वरी बे डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन वरी टे डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन 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 चवंदा विया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में कॾहिं आमीन आमीन कोन चवंदा हुआ चढ़ी वया अजो आमीन आमीन कंदा वया हुजूर वाइज़ फरमायो साईं फरमायो फरमाइंदा या अय्युहन्नास लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम मोहब्बत सां चओ ताकि खबर पए त जमा जाइया मुलो अकेलो वेठो मथो नथो वणे सुभान अल्लाह एतरी जो कंडियारे वारा त ॿुधलो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ इंसानो तहकीक वेझो थी चुको आहे तव्हां खे शहरुन अज़ीम वॾी अज़मत वारो शहरुन मुबारकुन वरी बरकत वारो महीनो वहुव शहरु सब्र फरमायो सब्र वारो महीनो जंहिंजो ॾींहुं ॾींहुं कलाक कलाक मिंट मिंट सेकंड सेकंड रहमत खां ख़ाली न अथव फरमाईंदा इज़ा दख़ल रमज़ान फुतिहत अबवाबुस समाअ वफ़ुतिहत अबवाबुल जन्नह वग़ुलिक़त अबवाबु जहन्नम वसुलसिलतिश शयातीन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जने रमज़ान जी पहिरीं रात ईंदी आसमान जा दरवाजा अल्लाह खोले छॾींदो जन्नत जा दरवाजा खुली वेंदा जहन्नम जा दरवाजा बंद थी वेंदा शैतानन खे गॾु विझी करे मलाइक समुंड जे बेट में वञी करे ॿधींदा जन्नत में हिकिड़ी सुहिणी हवा लॻंदी आहे उन हवा जो टकराव जन्नत जे वणनि जे पननि सां लॻंदो आहे अजीब सुहिणो आवाज़ निकिरंदो आहे वञी जन्नत जे हूरनि जे कननि जन्नत जी हूरां पुछंदियूं मलाइको जेके बंदन खीमन न जिन ॾिठियूं न इंसान अजीब आवाज़ ओ मलाइको अॼु साॼी रात मलाइक चवंदा न जो रमज़ान मुबारक जी पहिरीं रात आहे सुभान अल्लाह रमज़ान जी पहिरीं जन्नत जूं हूरां चवंदियूं मलाइको साॼी रात आहे चवंदा जो रमज़ान मुबारक जी पहिरीं रात आहे
अल्लाह मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे लाइ आसमान जा दरवाजा खोलाए छॾिया, जन्नत जा दरवाजा खुली विया, जहन्नम जा दरवाजा बंद थी विया। सजो महीनो मोहम्मद करीम जे उम्मत जे मथां रहमत जो मींहुं वसंदो। सजो हिते मुसलमान के चौबा नमाज पढ़, सिमोले साहब दुआ कर, शैतान वडो निभागो, शैतान से वडो हरामी है, शैतान बोलाए दो वसुल सिलत शयातीन, शैतान के गद विझी करे असां बधी आया से समुंड जे बेट में। शैतान रमजान में न तो कंडियारे जा मुसलमानों, शैतान बदजी विया, रब जी रहमत जो मींहुं पियो वसे। नफल पढ़ो त फर्ज़ जो सवाब, फर्ज़ पढ़ो त 70 फर्ज़ जो सवाब। रमजान हाणे तव्हां हिकिड़ो ख़त्मो कंदव न, हाफ़िज़ ॿिया हिकिड़ो ख़त्मो कंदव न, 10 ख़त्म जो सवाब। हाणे रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो ख़त्मो कंदासीं 70 ख़त्म जो सवाब मिलंदो। अबा हिकिड़ो फर्ज़ पढ़ो 70 फर्ज़नि जो सवाब। ॿुधो ॿुधो 70 पंजा 35 रमज़ान शरीफ़ जा 5 वक्त बा जमात नमाज पढ़ो न, 350 फर्ज़ जो सवाब अल्लाह तुझे नाम या माल मिली करे छॾे। ऐं हेॾो रोज़ 5 10 पंजा 50 53 15 माना 150 महीने में होॾो रमज़ान जे हिकिड़े ॾींहं जे फर्ज़नि जो सवाब 350 फर्ज़नि जो माना 2.5 महीना थी। अंदाज़ो लगाए रहमत वारो बरकत वारो महीनो आचे वतो कलमे वारो मुसलमानो। जन्नत जो होरा चवंदियूं जेके मन में बंद आहिनि, जिन्हनि ॾिठो न इंसाननि, फरमाईंदा हुरू मक़सूरातु फिल ख़ियाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ईमान जे अंदर जिन्हनि ॾिठो न इंसान, ओ मुसलमानो उहे जन्नत जो होरा चवंदियूं आहे कोई असां सां मंगणी करण वारो, असां सां मंगणी करे आहे कोई, असां सां निकाह करण वारो अची करे असां सां निकाह करे। जन्नत जो होरा चवनि थियूं दुआऊं पियूं घुरनि। कलमे वारो मुसलमानो जन्नत जी होर तमामु सुहिणी, जन्नत जी होर दुनिया जे अंदर जाती पाए त सॼी दुनिया रोशन। जन्नत जी होर जी तुक माखीअ खां वधीक मिठी, हिकु न ॿ न 72 होर परणाईंदो मां मुंहिंजो चवण वठी मुंहिंजी मर्ज़ी ते हली। जन्नत जो होरा चवनि थियूं आए कोई असां सां मंगणी करण वारो, असां सां मंगणी करे आए कोई, असां सां निकाह करण वारो, असां सां निकाह करे। जन्नत जूं होरा चवनि थियूं ओ करीम अल्लाह रहीम अल्लाह जल्दी कर, उहे असांजा घोट जेके रमज़ान में रोज़ा रखी करे तोखे राज़ी कनि, तुंहिंजो ज़िक्र कनि, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठनि, तरावियां पढ़नि, ज़िक्र कनि, क़ुरान पढ़नि, क़ुरान ॿुधनि। रब करीम उहे घोट असांजे जल्दी मोकिले। सफ़ा तंग आयो छा खपनव जन्नत में हलंदव पक न अथव छा? चओ इंशाअल्लाह। हा पूरा खपनि न, चओ इंशाअल्लाह। अबा हिकु न रब तो फरमाए मूंखे राज़ी करे या मां जन्नत में जन्नत ॾींदो मां, पर जंहिं जन्नत में हिकिड़ो सेकंड बि दुख न आहे, सुखी सुख। दुनिया के अंदर दीन इस्लाम जे ख़ातिर जेका भी दुख बर्दाश्त कई उते याद न ईंदा,
अल्लाह तो फरमाई ईमान वारो तवाजे मता रोजा फर्ज रोजो सार में दुखी इबादत दा अखे के रोजो कन्न के रोजो ज़बान के रोजो हथ के रोजो इल्म के रोजो अर्श के रोजो रख रहा है। आए रब तो फरमाए मन मन तवा मुत्तकी थी पाओ इबादत दुखी रब इनी दुखी इबादत छड़ो असा जे मत फरमाए तो ना ओ मुझा मान लो मुझे मोहम्मद जा उम्मती हो जेके तवा काग में गुजरी अल्लाह तो फरमाए कबल कौम अवा का जेके अग में कौम गुजरी वयूं मां उन जे मथा भी रोजा फर्ज कयो जे मथा एक दी रोजो एक दी मोकल यानी 6 महीना रोजा 6 महीना मोकल जे मथा सजो साल रोजा दी जो जे मथा हर महीने में प्रो रोजा रब तो फरमाए ना 11 महीना खाओ पियो रब तो फरमाए हिकड़ो महीनो तव ॾींहं जो न खाइजो रात जो भली खाइजो रब तो फरमाए मन तवा मुत्तकी थी पओ परहेज़गार थी पओ रब तो फरमाए मुझो वाइदो आ मुत्तकिन सां परहेज़गारन सां रब तो फरमाए जन्नत ॾींदो मान जे जन्नत में 3 क़िस्म जूं नारियूं थियूं आहिनि वॾा वॾा वाद आहिनि मसलुल जन्नतिल लती वुइदल मुत्तक़ून फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमुहु व अनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन व अनहारुम मिन असलिन मुसफ़्फ़ा। सुभान अल्लाह कावड़िया वाला था जन्नत दी दो माव जन्नत 72 हुरानी दो माव हिते तू मुझी मर्जी ते हलिया अल्लाह से फरमाए तो दुनिया में तू मुझी मर्जी ते हल जन्नत दी दो माए उते मां तुझी मर्जी ते हलंदस वलकुम फिया मा तस्तही उते तुझी मर्जी इते सोन न पा मर्दन के सोन हराम न पा मर्द के रेशम हराम न पा शराब हराम न पी अल्लाह से फरमाए तो दे सोन मर्द न पाए जन्नत में भी न आंगुर में सोन जो मुठियों पाराई दो माए पट पटियर जा वगा पाराई दो माए शराब तहूरा वारो शरबत प्यारी दो माए फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन एक नहर वही पानी जी ए दुनिया वारो पानी न जेके सेवरो लगी वही जेमे गप जेमे डिडर जेमे मच्छू न साफ पानी जी नहर माखी का वधीक मिठो मखण का वधीक नरम खीर का वधीक सुफेद जंहिंजी गप मुश्क अंबर जी आ जंहिंजूं पथियूं मोती याकूत जूं आहिनि पाणीअ जी नहर ॾींदो माए व अनहारुम मिन असलिन मुसफ़्फ़ा अल्लाह से फरमाए तो मसलुल जन्नतिल लती वुइदल मुत्तक़ून फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तअमुहु व अनहारुम मिन खमरिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन ओ मुजाबाना खीर जी नहर ॾींदो माए दुनिया वारो खीर न रात जो रख त सुबुह जो फिटी वञे न मूंखे राज़ी करे परहेज़गार बन दिया मुत्तकी बन दिया रब तो फरमाए पानी जी नहर खीर जी नहर शराब तहूरा जी नहर माखी जी नहर ॾींदो माए रब तो फरमाए दुनिया जे अंदर मुंहिंजी मर्ज़ी ते हली दे मां जन्नत में तुंहिंजी मर्ज़ी ते हलंदो सां असांखे अल्लाह जी मर्ज़ी ते हलणी हिक तबियत बि आहे शरीयत तबियत ते हलंदासीं त गुमराह तबियत चवंदी रोज़ा न रख तबियत चवंदी शराब पी
बुरा बुरा कम कर शरीयत रोकी थी एक शरीयत बिया तबीयत जेको तबीयत ते हलियो गुमराह जेको शरीयत ते हलंदो वो कामयाब दुनिया में भी कामयाब आखिरत में कामयाब रमजान शरीफ जे महीने में रोजा रख परहेजगार थी पओ रब तो फरमाए मां जन्नत ॾींदो मां जे जन्नत में कंहिं भी किस्म जो दुख न हूंदो सुख ही सुख 72 हूर जो घोट कंदो मां सुभान अल्लाह मज़ा ॾींदो मां अञा जन्नत में वॾो मज़ो रोज़ेदार जे लाइ 2 फरतूं अथव लिस्साइम फरहतान व फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाए रब्बिही शाम जे टाइम ते रोज़ेदार जने रोज़ो छोड़ींदो आहे न पर लुकमो खणी करे दाल सां पटाटे सां सब्जीअ सां ये खणी करे वात में विधई न पर लुकमे सां रोज़ेदार जी लूह ठरी पवंदी भली पोता छेला खाओ मुर्गियूं खाओ मज़ो न ईंदो जेको दाल में रब मज़ो रखियो ओ रोज़े छोड़ण खां बाद में वॾनि खाधनि में मज़ो न ईंदो एक रोज़ेदार लाइ इहा फरत ॿियो इंद फित्रिही इंद लिकाए रब्बिही रब जो दीदर जन्नत में जने अल्लाह क़यामत जे ॾियारे रोज़ेदारनि खे चवंदो रोज़ेदारो ॿाहिरि निकिरी अचो मैदान ते समूरा निकिरी ईंदा हाजी क़ुरान वारा नमाज़ी रोज़ा रखण वारा दाढ़ीअ वारा पटके वारा रब फरमाईंदो मुंहिंजा बानणो हेॾे मथे दमो कयो हीअ जो मथे निहारींदा पर्दा हटी वेंदा अल्लाह जो दीदार थींदो रब करीम जो ईअं दीदार नज़र ईंदो जीअं चोरीअ जे चंड खे सॼी दुनिया वारा पिया ॾिसनि जन्नत वारा अल्लाह जो दीदार कंदा दीदार कंदे कंदे वरी गुज़री वेंदा पूरा जेके आहिनि मन में बंदि आहे जेके रब असांखे ॾींदो जन्नतनि खे उहे चवंदियूं अल्लाह असांजा घोट लाइ काॾे हलिया विया अल्लाह अल्लाह ये पर्दो अची वेंदो हे चवंदा रब ओ करीम अल्लाह इन पर्दे खे हटा रब करीम जन्नत कंहिं बि शइ में एॾो मज़ो नाहे जेॾो तुंहिंजे दीदार में मज़ो आहे सुभान अल्लाह जेके अल्लाह जे दीदार जा शौक़ रखो था उहे सुभान अल्लाह चओ इहो कीअं मिलंदो इहो अल्लाह जो दीदार कीअं मिलंदो अल्लाह केॾो सोढ़ो